दरगे लाल लग्यारी रांधन यार रचायो छिड़े दरगे लाल लग्यारी रांधन यार रचायो साबित शहर सजायो साबित शहर सजायो छिड़े दरगे लाल लग्यारी रांधन यार रचायो छिड़े दरगे लाल लग्यारी रांधन यार रचायो मुर्द मोरायो लब जलायो मंग मदायो मुर्द बिटला मुर्द मोरायो लब जलायो मंग मदायो मुर्द बिटल मुगरा वलियो फोगन फुलियो फिफुल फलियो पे जपियल वारिय विछाणा विकर विहाना सेठ तराना राज रहन वारिय विहाना विकर विछाणा सेठ तराना राज रहन मलकुमली गायक तीर मलकुमली गायक तीर पार जपीर बसायो आवा पार जपीर बसायो लाल लग्यारी रांधन यार रचायो रांधन यार रचायो तो साबित शहर सजायो साबित शहर सजायो दरगे लाल लग्यारी रांधन यार रचायो सिंध जे रेगिस्तानी भाङे में अछड़ो थर पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखे थो, जंहिंजी कुल पखेड़ 23,000 चौरस किलोमीटर आहे ऐं एराज़ीअ जे लिहाज़ खां ही थरपारकर जे थर रीजन खां वॾो आहे। अछड़े थर जूं हदूं उमरकोट, सांगड़ जे खिपरे तालके खां थींदे ख़ैरपुर ऐं घोटगीअ खां गुज़री पंजाब में बाबा फरीद जे चोलिस्तान सां लॻनि थियूं, जॾहिं त ओभर में हिंदुस्तान जी जैसलमेर रियासत दंग अथसि। हिन थर खे उन जे भिटुनि जे वारीअ जी सुफ़ेदीअ या अछाण मायल हुजण जे करे अछड़ो थर सॾियो वञे थो, जॾहिं त जैसलमेर वारे पासे उनखे अछियो थर बि सॾींदा आहिनि। अछड़े थर में इंसानी आबादी घटि ऐं ॻोठ छिडरा छिडरा आहिनि ऐं तड़नि जे आसपास बि घर गुतियल ऐं वेझा हुजण जे बदिरां विथीरका ऐं वावखा हूंदा आहिनि ऐं घरनि जे साम्हूं वरी हर कंहिंजा पंहिंजा वथाण वाड़ा ऐं कूंदा हुजनि था, जिन में चौपाए माल खे वाड़ियो वेंदो आहे। अछड़े थर में असांजो जेको चौपायो माल आहे, उते जेके असांजा कबीला जा जेके ज़ातियूं रहनि थियूं उहे उन्हनि खे लख विझंदा आहिनि। त ढगियूं हज़ारे आहिनि, ॿकरियूं लखे आहिनि, उठियूं हज़ारे आहिनि। हाणे सुञाणप में कीअं अचे, पोइ पंहिंजा हिकिड़े क़िस्म जा लख, अदा कन जी चोटी वढियल इहो लख राजड़ जो आहे, अदा कन में हिकिड़ो खुॾो इहो दर्स जो आहे, अदा कन में 2 खुॾा अदा इहो हिंगोरजे जो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजो चौपायो माल जेको या उनखे वरी दाग ॾींदा। अदा ही टिपरी जीअं गेह भरण जी हिकिड़ी टिपरी थींदी आहे, इन टाइप हिकिड़ो अदा ही टिपरीअ दाग दर्शन जो आहे। अदा ही टिकुंडो दाग जेको आहे असांजे राजड़नि जो आहे, ही ठकुरनि जो आहे, ही मेंगवाड़नि जो आहे, ही भीलनि जो आहे। इहे ज़ातियूं जेके आऊं नाला वठां पियो, इहे अछड़े थर में इहे ज़ातियुनि जा ॻोठ आहिनि, उते रहंदा आहिनि। हितां जे माण्हुनि में मेठ मोहबत ऐं सब्र जा गुण घणा ऐं गुज़रान चौपाए माल ते आहे। जॾहिं वसकारो थींदो आहे त हितां जूं अछियूं अछियूं भिटूं काह जी साई चादर हेठां ढकिजी वेंदियूं आहिनि। हितां जी सुफ़ेद वारीअ जे भिटुनि में पैदावारी सघ न हुजण जे करे काह बि पोख न थींदी आहे। पोइ बि सामणी हितां जे मारू माण्हुनि जी मनपसंद मौसम आहे। रिढ जी उन ऐं ॿकरीअ जे वारनि मां ॾास तयारु थिए, जंहिंमां शालूं, खथा ऐं फरासियूं ठहनि। हितां जूं सुघड़ ऐं हुनरमंद औरतूं जंड ते अटो पीहण, घर जी सांझण, पाणी भरण,
धण वारण सां गॾु भर्त, गज, रिलियूं, अगठ, सॻियूं ऐं कंजरियूं ठाहिण जो कमु बि कनि। अछड़ो थर जिते ड्रह जे चिलकंदड़ अछी वारी ऐं उन जे वर वकड़ वाटुनि जे करे तवजो तलब आहे। उते उन्हनि वारीअ जे बुलंद भिटुनि जे दामन में मौजूद पाणीअ जूं वसीर नीरियूं ढंढूं बि फितरी हुस्न जो शाहकार चई सघजनि थियूं, जेकी वारीअ जी वीरानीअ में अहिड़ो तरुमानवी मंज़र पेश कनि थियूं जो ॾिसंदड़ जी अखि दंग रहिजी वञे। ऐं मथां वरी जॾहिं सियारे जे पोह पारनि में उन्हनि नीरनि पाणियुनि मथे पर ॾेही पखियुनि जा वलर वरनि त सूंहं जे इन बहार मां दिलि भरजण जी न करे। ऐं हिक ॻाणियटे मूजिबि तादाद में इहे ढंढूं 100 खां सवायूं थींदियूं। अटिकल 60 खनि ढंढुनि जे हिक सिलसिले खे गॾाए चोटियारियूं डैम खे वजूद में आंदो वियो, जिते किन ढंढुनि ते मच्छी मरे थी ऐं कंधियुनि ते मोहाणनि जा घर आहिनि, जिते तफ़रीह जे लाइ आयल माण्हुनि खे ॿेड़ियुनि ऐं बतेलनि में सैर करायो वञे थो। खारे ऐं मिठे पाणीअ जे इन्हनि ढंढुनि सां गॾु अछड़े थर जी मैदनियात में लूणु ऐं खारो शामिल आहे। खारो जेको सरफ ऐं साबुण जी तयारीअ में कतब अचे थो। लूण जे ढंढुनि खे मक़ामी ज़ुबान में सन चवनि था। उन्हनि मां कुझु ख़ासि सन ही आहिनि: 1 नंबर गुदाम, बांदरी, सिहारी, कोडियासर, पाणियारी, सनड़ी। इन 7 ढंढनि मां रोज़ाने हज़ारे मण लूण निकिरे थो, जिते हर वक़्तु पोरियत लूण जी खोटाई ऐं भराईअ में जुंबियल रहंदा आहिनि। उन्हनि ढंढुनि खे परे खां ॾिसबो त ईअं लॻंदो वारीअ जे भिटुनि जे विच में बर्फ़बारी थी रही हुजे ऐं भिटुनि में बर्फ़ जा अछा तह विछायल हुजनि। लूण जे इन्हनि सननि जे आसपास भिटुनि जे मथां लूण जी खोटाई कंदड़ मज़दूरनि जा चौरा ऐं लांडियूं नज़र ईंदियूं, जेकी चंद 100 रुपयनि जे एवज़ जान ॻारींदा आहिनि ऐं लूण खां खारी ज़िंदगी जीअनि था। तड़ थर में खूह खे चवंदा आहिनि, जेको पकियुनि सिरुनि ऐं सीमेंट सां मज़बूत ॿधल हूंदो आहे, जंहिंमां रसीअ सां छिके पाणी कढिजे ऐं उन रसीअ खे वर्त चवनि था। छाकाणि त खूह निहायत उन्हा हूंदा आहिनि, तंहिं करे पाणी कढणु मुश्किल हुजे थो ऐं सवें पुरह उन्हनि तड़नि जो इहो वर्त कॾहिं उठ या गॾह जोटे त कॾहिं 5-7 ॼणा गॾिजी छिकिन। खूह जे मथां वर्त छिकण में आसानी पैदा करण जे लाइ चरखी या भौणी लॻल हूंदी आहे, जंहिं मथां रसो गुज़ारियो वञे। जानवरनि खे पाणी पीआरण लाइ खूहनि जे भर में पकियूं होदियूं ठहियल हूंदियूं आहिनि ऐं घरनि ताईं पाणी पुॼाइण जो कमु घड़नि, सांदारियुनि, पखालुनि ऐं ट्यूबवेलनि वसीले थिए, जेकी पखालूं गॾहनि ते ढोइजनि ऐं पाणी घरनि जे अॻियां मौजूदु टांकनि में जमा कयो वञे। असल में उहे टांका बरसाती पाणी गॾु करण लाइ जोड़ियल हूंदा आहिनि, जितां जानवरनि खे बि किन सूरतनि में पाणी पीआरियो वेंदो आहे। अछड़े थर में नंढा वॾा सवें तड़ आहिनि, जिन मां के मिठा, के ॿाड़ा ऐं के बिना खारा थियनि था। तवई तौर ते अछड़े थर खे 3 भाङनि में विरहाए सघिजे थो: कस या मोहराणो, रूही ऐं ड्रह। कस या मोहराणो उन एराज़ीअ खे सॼियो वञे थो जेका बैराजी भाङे लॻ आबादीअ सां ॻंढियल आहे, जॾहिं त रूही उन इलाइक़े खे चवनि जिते ॻोठ या तड़ न आहिनि। उहे चौपाए माल जे चारे जूं गॾियल सेमूं आहिनि, जिते तड़ खोटण जी कंहिंखे बि इजाज़त नाहे ऐं मारू माण्हू ढाणियूं ठाहे माल चाढ़ण जे ग़र्ज़ सां उते वक़्ती तौर रहनि था। अछड़े थर जो 3 अहम भाङो ड्रह आहे, जेको वारीअ जा धुबण हुजण जे करे निहायत ख़तरनाक लिखियो वञे थो। ड्रह जी वारी सनड़ी, साफ़, ॼण परण में छाणियल अछी मेटोए रंग जी ऐं तिरकंदड़ आहे। वारीअ जे इन्हनि ढिबुनि में गाह, ॿूटे या कंहिं वण जो नालो निशान बि नज़र न ईंदो,
ऐं रातिनि जो हवा लॻण ते इन ड्रह मां भवाइता आवाज़ गूंजण लॻंदा आहिनि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त ड्रह राति जो हलंदो आहे ऐं इहे भिटूं नित नई शिकिल अख़्तियार कंदियूं आहिनि। ही ड्रह वारीअ जा अहिड़ा धुबण आहिनि जेकी जानवरनि ऐं गाॾियुनि खे पाण में ग़रक़ करे ऐं माण्हुनि खे रोले मारींदा आहिनि। तंहिं करे कंहिं अणवाक़िफ़ माण्हू लाइ ड्रह मां पार पवणु आसान नाहे। हिक लिहाज़ खां अछड़े थर जो ही ड्रह मुल्क जे सरहद ते कंहिं हिफ़ाज़ती दीवार जो कमु ॾिए थो। हुर तहरीक दौरान हुर गोरीला फ़्रंगी फ़ौज खां अक्सर हिन ड्रह खां पनाहगाह जो कमु वठंदा हुआ। कुदरत जे हिन अजीब निज़ारे या ड्रह जे विच में केतिराई चरागाह या कोछर आहिनि जिते खजनि जा बाग़, ॿेरियुनि जा वण, ॻोठ ऐं ढंढूं आहिनि। उन्हनि कोछरनि जे भर पासे हथ सां खोटण सां मिठो पाणी निकिरे थो, जंहिंखे तस चवनि। अॼुकल्ह उन्हनि कोछरनि जा वण तेज़ीअ सां सुकी ख़तम थी रहिया आहिनि, जंहिंजो सबबु चोटियारियूं डैम जी सिम वधणु ॿुधायो पियो वञे। अछड़े थर जे साफ़, शफ़ाफ़ ऐं अछिन भिटिन में रहंदड़ माण्हुनि जा मन बि अछा उजरा ऐं संदन रहणी कहणी सादी ऐं वेस समाट वारो आहे। हिते आबाद मुसलमान ज़ातियुनि में राॼड़, समेजा, समा, मंगरिया, दरस, हिंगोरजा, गज्जू, हालेपोटा, बजीर, अबड़ा, जूणेजा, हजाम, हिंगोरा, गाहा, मुला ऐं सहता। ऐं हिंदुनि में सोढा ठकुर, भील, मेघवाड़ घणी तादाद में मिलनि था। ऐं बांधणीअ जी रंगावत जो कमु अछड़े थर जो गेटवे सम्झो वेंदड़ नंढड़े शहर हथुंगे में कंहिं दौर में उरूज ते हूंदो हो, पर हाणे ज़वाल पज़ीर आहे। जॾहिं त रंगावत जे कम में मिठी ऐं ग़ुलाम नबी शाह बि मशहूर रहिया आहिनि ऐं टिनी शहरनि में बांधणीअ जी रंगावत जो कमु हिंदू खतरी कनि था, जेको सदियुनि खां जारी रहियो आहे। ही हिकु इंतहाई मुश्किल ऐं नायाब हुनर आहे। बांधणो लफ़्ज़ बंध मां निकितो आहे। हिन क़िस्म जे लिबास जी तयारी जा केतिरा ई मरहला हूंदा आहिनि। अवल हिरख जो अछो कपिड़ो वठी उन खे धोई वॾनि छापनि या ठपनि सां उन ते नक्श कढण खां पोइ सॻे सां औरतूं ऐं मर्द भींडियूं ॿधंदा आहिनि। उन्हनि ठपनि या छापनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म, नक्श ऐं रंग हुजनि था, जेकी अलीजर या नील में रंगण खां पोइ मख़सूस क़िस्म जी चीकी मिटीअ जे लेप सां सुकाए धोई ॿीहर रंगण खां पोइ भींडियूं खोलियूं वञनि थियूं त अछनि, ॻाढ़नि, सावनि ऐं नासी रंगनि जूं फुलड़ियूं ज़ाहिर थी कपिड़े जी सूंहं वधाइनि थियूं। ऐं ॻाढ़े रंग जे बांधणनि पड़नि, कारे रंग वारे काकरेची पुड़नि ऐं पोतियुनि जी तयारीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि में 20 खां 25 ॾींहनि जो वक़्तु सर्फ थिए थो। ऐं हितां जो कारीगर गोपाल दास इन कम में महारत ते सदारती हुस्ने कारकर्दगी एज़ाज़ पिणु माणे चुको आहे। रंगावत जो कमु अवाली वक़्त खां हले पियो थो। अवां जेकॾहिं इन रंगावत जे कमु या इन ठपे वारे कम ते वेंदासूं त पाण 5000 साल अॻिते हलिया वेंदासीं। जीअं मुंहं जे दड़े में असांखे आसार ठाहिया आहिनि, उहे इन ई रंगावत जे कमु जा। इहा शइ अञा पोइ उनखे अजरक जो आविष्कार ॾियो या रंगावत जी ॿी शइ ॾियो, सम्झो ॻाल्हि में। इहो उन में जेको ई मटेरियल इस्तेमालु थिए थो उहो नेचुरल रंग हूंदा। उहे असांजी बिरादरी खत्री बिरादरी तमामु घणो ठाहींदी हुई। जेकॾहिं अवां खत्री बिरादरी जो नालो ॿुधंदो त उन जो कमु डायरेक्ट वञी इन रंगावत जे ऐं इन ठपे वारे कम सां पवंदो। अव्हां खे इहो ॿुधाइणु आउं ज़रूरी सम्झां थो त अॼु खां सम्झो ई त 70-80 साल अॻु में जेके कम रंगावत जा थींदा उन टाइम मशीन या इन टेक्सटाइल या प्रिंट तमामु घटि हूंदी हुई। सम्झ ॻाल्हि में, असांजी बिरादरी जेका खत्री बिरादरी सॼे थी, उहा सॼी बिरादरी अवां ईअं सम्झो त इन ई रंगावत जे कम में मशगूलु हूंदी हुई ऐं उहे ठपनि सां कमु ठाहींदा हुआ, ठपा लॻाए ठाहींदा। अव्हां खे ॿुधाए इहो आउं ॻाल्हि महसूसु करायां थो
त उहो ठक नारो कमु जेको हूंदो न हर क़ौम लाइ मुख़्तलिफ़ ठपा हूंदा। रंगावत जो ही कमु औरतूं ऐं मर्द गॾियल तौरु कनि था, पर मुनासिब उजूरो हासिल न थियण ते मायूसी जी हालत में उन मां हथु कढण ते मजबूर आहिनि। अछड़े थर में जिते रंगावत जो कमु वक़्त जी सितम ज़रीफ़ीअ जे करे ज़वाल पज़ीर आहे, उते फरासियुनि, खथनि, शालुनि ऐं पाखड़नि जा कारीगर पिणु इंतिहाई बदहाली ऐं कसमपुरसीअ जो शिकार आहिनि। पाखड़नि जी तयारीअ में केतिरनि नसुलनि खां महारत रखंदड़ कारीगरनि जा के दुकान बंदि थी विया त के बंदि थियण वेझो आहिनि। पहिरीं त हिन काठीअ मां ठहंदो आहे उन ॿेर जी काठी, या त पहिरीं त ठाहींदा हुआ हिन ॼांगरी ॿेर, पर हाणे हिते असांजी सिंधी ॿेर जेका आम हले थी उन मां ठाहीनि था। ऐं उन जो पहिरीं जेके हिसा ठहंदा आहिनि, पहिरीं त ही घोड़ियूं ठहंदियूं आहिनि 3 हिसनि जूं। हीअ जेके घोड़ियूं आहिनि, हिकिड़ी हीअ आहे ऐं ॿी हीअ आहे, हिन जा अलॻि हिसा आहिनि, हिननि खे पाण में जोड़े पोइ ठाहींदा आहियूं। ऐं हीउ टियों हिसो आहे, हीउ टियों हिसो, ऐं इहो ठहंदो, हिननि खे अञा रंदो बंदो लॻंदो, उन खां पोइ तयारु थींदा। ऐं हिन जो जेका बाक़ी 2 हिसा आहिनि उहे हीअ आहिनि पसरूं, हिननि खे चवंदा आहिनि। इन खे ठाहिण खां पोइ हिननि खे वरी हिन पसरुनि में जोड़ियो वेंदो आहे, उन खां पोइ हीउ मुकमल पाखड़ो तयारु थींदो आहे। बाक़ी जेकॾहिं हिनखे रायको ठाहिणो आहे त हिन जे मथां लोह लॻंदो, जेकॾहिं अधु रायको ठाहिणो आहे त पोइ हल्का पट लॻंदा। न अधु कचा पका रस्ता ठहियल हुआ, तॾहिं माल बरदारी ऐं सफ़री सहूलतनि जे लाइ ख़ासि तौर ते उठ इस्तेमालु थींदो हो, जंहिंखे रेगिस्तान जो जहाज़ सॼो वेंदो हो। ऐं शौक़ीन सवार मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुहिणा पाखड़ा ठहिराईंदा ऐं सोनरी झूलूं ऐं तंग उन्हनि में ॿधी सफ़र कंदा हुआ। ऐं अहिड़नि सवारनि जी मुल्खां मुल्क हाक हूंदी हुई। पर अॼु सफ़र में 4 व्हील गाॾियूं इस्तेमालु थियनि थियूं, जेकी मुख़्तलिफ़ तड़नि खां मुक़ररु ॾींहंनि ते शहरनि तरफ़ अचनि थियूं, जिन खे वारे वारियूं गाॾियूं चवनि। उन्हनि गाॾियुनि ते सामान बि नियो वञे त माण्हू पाण बि माॻ रसनि था। एतिरी हद ताईं जो हाणे त अछड़े थर मां थर जी मशहूरु सवारी केकड़ो बि नायाब थी चुको आहे। उहे 4 व्हील मुसाफ़िर बरदार गाॾियूं दूर हिंदुस्तान जे बॉर्डर ताईं हलनि थियूं ऐं हफ़्ते में 1 या 2 ॾींहं अच वञ लाइ मुक़ररु थियल हूंदा आहिनि। अछड़ो थर जेको आहे असांजो हिकिड़ो ख़ूबसूरत ख़ितो आहे, ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। ऐं उन जे अंदरि मदनियात खोजना कजे त मुंहिंजे ख़्याल में मदनियात जेका आहे, असांजो ट्रामो मिली सघे थो, पितल मिली सघे थो, असांजो लोह मिली सघे थो, तेल मिली सघे थो। इहे सभु आसार जेके आहिनि मिली सघनि था, पर हाणे उते सर्वे करणु, उते पहुचणु वॾो मसइलो आहे। ऐं कंहिं क़िस्म जो माण्हू जेको आहे सो उते पहुचण में कीबाए थो, पहुचण जो गस कोन्हे। पंधु जिते अछड़ो ड्रे अची थो वञे उते असांजी लारी मोटर बि बीह थी रहे, ऐं उतां खां पोइ उठ जेको आहे उहो असांखे कंहिं उते जो मक़ामी माण्हू जेको वाक़ुफ़ु आहे उहो असांखे उन में पहुचाए सघे थो। अछड़े थर में हथ जे हुनरनि में ख़ासि तौर ते खथनि, फरासियुनि ऐं